बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 7 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे क़ौमी झंडो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मोहब्बत माना प्यार, लफ़्ज़ मथाहूं माना ऊचो, लफ़्ज़ ख़बर माना मालूम, लफ़्ज़ बहादुर माना सूर्य, लफ़्ज़ एवज़ी माना नुमाइंदो, लफ़्ज़ बहार बहार माना खुश खुश, लफ़्ज़ मुख्तलिफ़ माना धार धार या जुदा, लफ़्ज़ एवज़ियन माना नुमाइंदन, लफ़्ज़ शहीद माना अल्लाह जे राह में फ़ौत थियल, लफ़्ज़ अलामत माना निशानी, लफ़्ज़ सहाबी माना पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दोस्त। पोइ लफ़्ज़ आहे सोभ माना फ़तह, लफ़्ज़ निशानदही माना ॿुधाए थो, लफ़्ज़ विलविलो माना जोश, लफ़्ज़ आहे ॻाट माना कंध, लफ़्ज़ झुकण माना निवाइण, लफ़्ज़ हिफ़ाज़त माना संभाल, लफ़्ज़ फड़काईंदा माना झूलाईंदा। पोइ लफ़्ज़ आहे मुलाक़ात माना गॾिजाणी, लफ़्ज़ सरबराह माना हाकिम, लफ़्ज़ सीने माना छाती, लफ़्ज़ खुशहाली माना ख़ुशि रहण वारी। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, हर मुल्क खे पंहिंजो क़ौमी झंडो छो हूंदो आहे? जवाब, हर मुल्क खे पंहिंजो क़ौमी झंडो उन करे हूंदो आहे जो उहो उन मुल्क जे सुञाणप जी निशानी हूंदो आहे। बे, जंगे उहद में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि व असहाबिही वसल्लम जन झंडो कहिड़े असहाबीअ जे हवाले कयो? जवाब, जंगे उहद में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झंडो हज़रत मुसैब बिन उमैर रज़ी अल्लाह अन्हु जे हवाले कयो। जीम, जंगे ख़ैबर में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसहाबिही वसल्लम जन झंडो कंहिंखे ॾिनो? जवाब, जंगे ख़ैबर में पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झंडो हज़रत अली करमल्लाहु वजहु खे ॾिनो। दाल, पाकिस्तान जे झंडे में साओ ऐं अछो रंग छाजी अलामत आहिनि? जवाब, पाकिस्तान जे झंडे में साओ रंग खुशहालीअ ऐं सरसब्ज़ीअ जी अलामत हुअण सां गॾु मुल्क जे घणाईअ वारे आबादीअ यानी मुसलमाननि जी नुमाइंदगी करे थो, ऐं अछो रंग अमन जी अलामत हुअण सां गॾु ॿियनि मज़हबनि जी रहाकुन यानी थोराईअ वारनि जी निशानदही करे थो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे अलामत माना निशानी। जुमिलो लिखंदासीं, पाकिस्तान जे झंडे में साओ रंग मुसलमाननि जी अलामत आहे। पोइ लफ़्ज़ आहे
निशानदही माना ॿुधाइण। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान जे झंडे में अछो रंग अक़लियतनि जी निशानदही करे थो। लफ़्ज़ आहे सरबराह माना वॾो। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क जो सरबराह रहमदिल हुजणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे एवज़ी माना निमाइंदा। जुमिलो लिखंदासीं अक़वाम मुतहदा में पाकिस्तान जो एवज़ी मुक़ररु आहे। पोइ लफ़्ज़ आहे असहाबी माना दोस्त। जुमिलो लिखंदासीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा असहाबी सितारनि जियां आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे वलवलो माना हौसलो या जोश। जुमिलो लिखंदासीं मुल्क खे तरक़ी ॾियारण लाइ वलवलो पैदा करणु घुरिजे। नंबर 3 हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तो हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ पाकिस्तान जे क़ौमी झंडे जे साए रंग वारे हिसे में चंड ऐं तारो ॾिनल आहे। खाल में लिखंदासीं चंड ऐं तारो। बे पाकिस्तान जे झंडे में अछो रंग अक़लियतनि जी नुमाइंदगी करे थो। खाल में लिखंदासीं अक़लियतनि। जीम मुल्क जे झंडे जी हिफ़ाज़त ऐं मान मथाहूं करण लाइ वॾे में वॾी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु रहणु घुरिजे। खाल में लिखंदासीं मान मथाहूं करणु। नंबर 4 हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। जी दोस्तो हाणे लफ़्ज़ आहिनि इन्हनि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ घणाई ज़िद थोराई। लफ़्ज़ मोहब्बत ज़िद नफ़रत। लफ़्ज़ आगाटे ज़िद हाणोके। लफ़्ज़ उताहूं ज़िद हेठाहूं। लफ़्ज़ सोभ ज़िद शिकस्त। लफ़्ज़ खुशहाली ज़िद बदहाली या ग़ुरबत। नंबर 5 झंडे जे एहतराम जो को हिकु वाक़ियो ॿुधायो। जवाब जी दोस्तो हाणे झंडे जे एहतराम ते मुख़्तसिर वाक़ियो लिखंदासीं। जॾहिं बि असांजे प्यारे मुल्क ते दुश्मन मेरी नज़र सां ॾिठो आहे त मुल्क जे अवाम में इतिहाद जो जज़्बो पैदा थींदो आहे। उन जो मुशाहिदो हर साल 14 अगस्त जे मौक़े ते हर इदारे में झंडे फड़काइण वक़्तु थींदो आहे जो सभु माण्हू झंडे जे एहतराम में बीही मुल्क जो तरानो ॿुधंदा आहिनि ऐं उहो वचन कंदा आहिनि त मुल्क ते मेरी नज़र विझण वारनि जूं अखियूं कढी छॾिबियूं। जी दोस्तो ही बीहक जी निशानी आहे। हिन जे बाबति पढ़ंदासीं अॼु। हिन खे अधदम चइबो आहे। अधदम निशानी आहे। हिन निशानीअ ते थोरे दम खां वधीक साह खणिबो आहे। जुमिले जा 2 वॾा भाङा जिन जो पाण में लाॻापो आहे उन्हनि विच में थोरे दम खां वधीक बीहण जी ज़रूरत आहे। उते अधदम निशानी ॾिबी आहे।